बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह बाज़ारे मेहरबान जी नाले सां। वस्समाइ ज़ातिल बुरूज, बुर्जन वारे आसमान जो कसम आहे। वल यौमिल मऊद, ऐं वादे कयल ॾींहं जो कसम आहे। वशाहिदिन व मशहूद, ऐं हाज़ुर थियण वारे ऐं जंहिं वटि हाज़ुर कयो वञे तंहिंजो कसम आहे। क़ुतिल असहाबुल उख़्दूद, त खाइन वारा मारिया वञनि। अन्नारि ज़ातिल वक़ूद, जा बाहि घणी ॿल वारी हुई। इज़ हुम अलैहा क़ुऊद, जॾहिं उहे उन्हनि बाहि जे खाइन ते वेठल हुआ। वहुम अला मा यफ़अलून बिल मुमिनीन शुहूद, ऐं जेके उन्हनि मुसलमाननि सां ज़ुल्म थिए कयो तंहिंखे रूबरू ॾिसण वारा हुआ। वमा नक़मू मिनहुम इल्ला अन युमिनु बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद, ऐं उन्हनि हिन खां सवाइ ॿी कंहिं ॻाल्हि जो वेर न थिए वरितो त उन्हनि उन ई ग़ालिब सारायल अल्लाह ते ईमान आंदो हो। अल्लज़ी लहू मुल्कुस समावाति वल अर्ज़ि वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद, जंहिंखे आसमान ऐं ज़मीन जी बादशाही आहे ऐं अल्लाह सभु शइ जी ख़बर रखंदड़ आहे। इन्नल्लज़ीन फ़तनुल मुमिनीन वल मुमिनाति सुम्मा लम यतूबू फलहुम अज़ाबु जहन्नम वलहुम अज़ाबुल हरीक, बेशक जिन माण्हुनि मोमिन ऐं मोमिननि खे हिदायो वरी तौबा न कयाऊं तिन लाइ दोज़ख जो अज़ाब आहे ऐं उन्हनि लाइ सड़न जो अज़ाब बि आहे। इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहाति लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हारु ज़ालिकल फौज़ुल कबीर, बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ अहिड़ा बाग़ आहिनि जिन जे हेठां वायूं पियूं वहनि, उहा वॾी मुराद माणण आहे। इन्न बतश रब्बिक लशदीद, बेशक तुंहिंजे पालनहार जी पकड़ बिल्कुलु सख़्त आहे। इन्नहु हुव युबदिउ व युईद, बेशक उहो पहिरियों दफ़ो बणाए थो ऐं वरी ॿीहर मोटाईंदो। व हुवल गफूरुल वदूद, ऐं उहो बख़्शणहार प्यार रखंदड़ आहे। ज़ुल अर्शिल मजीद, जो अर्श जो मालिक तमामु वॾी शान वारो आहे। फ़आलुल लिमा युरीद, जेके घुरे सो करण वारो ई आहे। हल अताक हदीसुल जुनूद, तो वटि लश्करनि जी ख़बर न आई आहे छा। फ़िरऔन व समूद, यानी फ़िरौन ऐं समूद जी। बलिल्लज़ीन कफ़रू फ़ी तक़ज़ीब, बिल्के काफ़िर कूड़ भाइण में लॻा पिया आहिनि। वल्लाहु मिन वराइहिम मुहीत, ऐं अल्लाह संदुनि चो फेर घेरो कंदड़ आहे। बल हुव क़ुरआनुम मजीद, बिल्के सॻुर क़ुरान आहे। फ़ी लौहिम महफूज़, हिफ़ाज़त कयल तख़्ती में लिखियल आहे। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम।